अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे तनवीर अब्बासी। कुझु ॾेई वेंदासीं। ख़ाका, इंटरव्यू, मज़मून, इब्याज़, सफ़रनामू ऐं शाइरी। एंथोलॉजी मुरतब यूसुफ सिंधी। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो, सिंध। छापो पहिरियों, साल 2012 ईस्वी। किस्त 17। इल्म जो बादल, अदब जी बरसात। डॉक्टर मलिक नदीम। हक़ीक़त में सिंध खे हिन वक़्त ताईं सिंधी अदब बचायो आहे। शाह लतीफ़ ऐं सचल सरमस्त खां वठी शेख अयाज़, तनवीर अब्बासी ऐं संदन टहीअ जे शाइरनि अदीबनि पंहिंजी मादरी ॿोलीअ वसीले सिंधी माण्हुनि खे धरतीअ जो शऊर ॾिनो आहे। उहे माण्हू सदाईं सिंधी अवाम लाइ दिलजाए ऐं उमेद जी रोशनी पे रहिया आहिनि। शेख अयाज़ जे लाॾाणे खां पोइ तनवीर अब्बासी सिंध जो शाइराणो आथत ॾींदड़ रहियो। वॾो शाइर ऐं वॾो माण्हू हो। हिन में अणटर इंसानी ख़ामियुनि जे हूंदे बि ॾाढियूं घणियूं माण पेजूं ख़ूबियूं हुयूं। हू सिंध जो सचो सॼण, सूफ़ी ऐं क़ौम परस्त हूंदे बि आलमी इंसानी बिरादरीअ जो क़ाइल हो। हू इंसानी कमज़ोरियुनि जे बावजूदि इंसानी अख़लाक़ियात ऐं क़दुरनि जो अमली रूप हो। हू जहिड़ो समाजी बीमारियुनि जो माहिर डॉक्टर हो, तहिड़ो ई जिस्मानी बीमारियुनि जो ॾाहो मुआलिज हो। माण्हुनि जे जिस्मानी बीमारियुनि जो इलाजु हू कुझु पैसनि ते कंदो हो ऐं माण्हू खां उस इलाजु कराईंदा हुआ। हू माण्हुनि जे समाजी रोगनि जी दवा दरमल लाइ मशवरा ऐं वीचार मुफ़्त आचींदो हो। माण्हू खां उस इलाजु न कराईंदा हुआ। हूअं त सिंधी माण्हू मुफ़्त में चोरीअ जो भितर बि न छॾींदो आहे, पर हिननि तनवीर अब्बासीअ जहिड़े डॉक्टर जे हूंदे बि खांसि ध्यान सां पंहिंजो इलाजु न करायो ऐं न ई पंहिंजे रोगनि ॾांहुं ध्यानु ॾिनो। तनवीर सिंधी क़ौम जे आज़ारनि खे आॾो रखंदे मज़ाहमती शऊर सां भरपूर सुरकेॾारो तख़लीक़ कयो। सिंध जे ॾुतड़ियल तबिकनि जहिड़ो हारी ऐं मज़दूर जे सूरनि जो अहसासु रखंदे सिंध हारीअ जी, सिंध मज़दूर जी सिरे हेठि नज़म लिखियो। तनवीर इंसानी बिरादरीअ जे हिकु ॿाझारे फ़र्द जी हैसियत में हर माण्हू मोतीअ दाणू, हर माण्हू ही रंजी खाण जहिड़ा शेर लिखिया। हू अदब में ज़ाती पसंदि या नापसंदि जहिड़ा अमल जारी रखंदे बि वॾे नुक़सानकार गिरोहबंदीअ जे ख़िलाफ़ हो। तनवीर अब्बासीअ पंहिंजी ज़िंदगीअ जे टीं ॾाके में तख़लीक़ खां वधीक तहक़ीक़ ॾांहुं ध्यानु ॾिनो, जंहिंजे नतीजे में हिन शाह लतीफ़, सचल सरमस्त ऐं ॿियनि क्लासिकल शाइरनि ते ख़्याल जॻाईंदड़ तहक़ीक़ी मक़ाला, मज़मून ऐं किताब लिखिया। तनवीर जो शुमार सिंध जे निहायत ज़हीन ऐं वॾे मुताले वारनि ॾाहनि माण्हुनि में थींदो हो। तनवीर जो न फ़क़ति सिंध पर पाकिस्तान जी सतह ते मान सन्मान थियो ऐं खेसि पंहिंजी अदबी पोरिए ते वॾी पज़ीराई मिली। हू मुल्क जे केतिरनि ई सरकारी ऐं गैर सरकारी इल्मी, अदबी ऐं तालीमी इदारनि जो सरबराह ऐं केतिरनि ई सलाहकार बोर्डनि जो मेंबर रहियो। तनवीर खे संदसि इल्मी कमनि जी मञता तौरु मरकज़ी सरकार तमग़ाए इम्तियाज़ सां नवाज़ियो। डॉक्टर तनवीर अब्बासी शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ में सचल चेयर जो ख़्यालु ॾींदड़ ऐं सरबराह रहियो ऐं सिंधी शोबे जी एमफिल ऐं PhD जी स्क्रूटनी कमेटीअ जो मेंबर ऐं एज़ाज़ी लेक्चरार रही चुको आहे। हू जर्नलिज़म बोर्ड, सिलेक्शन बोर्ड ऐं सिंडिकेट जे कनि शोबनि जा पेपर बि सेट कंदो हो ऐं जवाबी कापियूं बि चेक कंदो हो। डॉक्टर तनवीर अब्बासीअ जो नालो ॿ भेरा लतीफ़ यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर जी हैसियत में नामज़द थियो, पर तरह जे मेंबरनि, पीरनि ऐं ॿियनि परमार कुवतुनि जी शदीद मुखालफ़त जे करे खेसि हुन पोस्ट ते न अचणु ॾिनो वियो। पर ख़ैरपुर जा समूरा रोशन ख़याल माण्हू, शागिर्द, उस्ताद, ऑफिसर ऐं यूनिवर्सिटीअ जा मुलाज़िम खेसि ॾाढो भाईंदा हुआ ऐं खेसि शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर ॾिसण जा आसाइता हुआ। डॉक्टर तनवीर मरहूम मरकज़ी संगत ऐं उन्हनि जे शाख़ुनि जी जोड़जक, तरतीब, इंतिज़ाम ऐं वहिंवार में अहम किरदारु अदा कयो ऐं नौजवान लेखकनि जी तरबियत कई, जन मां कनि खे सिंध जे अदबी ऐं तालीमी इदारनि खां वेंदे एकेडमी ऑफ लेटर्स इस्लामाबाद ताईं पहुचायो ऐं खेनि इनाम, इकराम ऐं एज़ाज़ ॾियारिया। डॉक्टर तनवीर अब्बासी हिन मुनाफ़िक ऐं मकरूह मुआशिरे जो फ़र्द हूंदे बि बेअंत ख़ूबियुनि जो सरचश्मो हो ऐं हिन केतिरनि ई नौजवाननि, अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि ऐं आम माण्हुनि खे बेअंत फ़ाइदा पहुचाया ऐं सलाहियतुनि हूंदे बि हथे ख़ाली रहियो। हिन जो शुमार सिंध ऐं पाकिस्तान जे
वेरी इम्पॉर्टेंट पर्सन्स में थींदो हो। डॉक्टर मज़ाहिमती अदबी सरगर्मियुनि जे करे जेल यात्रा बि कई। डॉक्टर साहब सिंध ऐं पाकिस्तान जी सतह ते केतिरनि ई मुज़ाकिरनि ऐं मजलिस जूं सदारतूं कयूं। केतिरनि ई वॾनि तोड़े नंढनि मशहूरु तोड़े गुमनाम लेखकनि जे किताबनि जा महाग ऐं पेश लफ़्ज़ लिखिया ऐं नई नस्ल खे चीच खां वठी रहबरी कई। नए नस्ल जी चीच खां वठी रहबरी कई। डॉक्टर तनवीर हर क़िस्म जी महरूमीअ जे अहसास खां आजो हो। उहो ई सबबु आहे जो हू साईं सैद खां वेंदे पली जे भुट्टे ऐं जाम साकीअ जहिड़नि सियासतदाननि ऐं मुल्की तोड़े ग़ैर मुल्की इल्मी ऐं अदबी शऊर रखंदड़ माण्हुनि सां बेडरपाईअ सां मिलंदो हो। अहिड़ो ख़ुशि नसीब शाइर ऐं अदीब सिंध में शायदि को हुजे। हुनजो मतिलबु इहो कोन्हे त डॉक्टर मरहूम साधुनि सां सिमंग ऐं पैंचनि सां पूरो हो। हू पंहिंजे अदबी ऐं फ़िक्री नज़रिए ते पुख़्तो हो। हू मुलाज़िम ऐं उन जे कटरपणे इज़हार ऐं इक़रार में तक़रीर ऐं तहरीर में सख़्तु ख़िलाफ़ु हो। उन हवाले सां हू सचल साईंअ जी बेबाकीअ जो क़ाइल हो। हू ज़िंदगीअ जी पछाड़ीअ ताईं मौत बाबति ख़्याल ऐं तसवुराती ॻाल्हियुनि जो मुख़ालिफ़ हो, जंहिंजो सबूत उहो आहे त हिन पंहिंजो लाश मेडिकल कॉलेज में ॾियण जी वसियत कई, जेका फ़नी बुनियादनि ते पूरी न थी सघी। हू पंहिंजी सोच तां कॾहिं बि न थिड़ियो न थाबिड़ियो, कॾहिं बि पंहिंजे अक़ली बुनियादनि ते जोड़ियल सोच ऐं इज़हार खे रद्द न कयो। हिन हर अदबी मेड़ जी सदारत कंदे फंक्शन जी घुर्ज मूजिबि हालत नाहर पंहिंजी सोच पटांदड़ सच ऐं हक़ ॻाल्हायो। सदाई तामीरी ॻाल्हि कई। सिंध सां इंसाफ़, दुनिया में अमुन, आज़ादी ऐं इंसानी बिरादरीअ जो एतिराम हिन जे सोच जा बुनियादी नुक़्ता हुआ। हिन खे कुझु अबाणी मिल्कियत हुई। डॉक्टर तनवीर अब्बासी ऐं संदसि घरवारी डॉक्टर कमर तनवीर डॉक्टरीअ जे पेशे मां कमायो, पंहिंजी सुठी हयातीअ ते पंहिंजो ख़र्चु कयो ऐं मौजूदा दौर जे बेअंत क्रेशन खां पाण खे परे रखियो। जॾहिं त केतिरा ॾिसण जहिड़ा अदीब, शाइर, दानिश्वर, पढ़ियल कढ़ियल ऑफिसर पाण खे हिन गप मां न बचाए सघिया। तनवीर अब्बासी पंहिंजी ज़िंदगीअ जो घणो वक़्तु पैसे ठाहिण बदिरां सिंधी क़ौम ऐं सिंधी अदब जे वाधारे ऐं सुधारे ते सर्फ कयो हो। केतिरनि सिंधी अदीबनि, शाइरनि ऐं कहाणीकारनि वांगुरु पार्ट टाइम शाइर, अदीब ऐं मुहक़िक़ न हो, जंहिंजो सबूत इहो आहे त हिन पंहिंजी टही ऐं अॼोके डॉक्टरनि जे उबतड़ ॾोकड़नि जे मशीन ख़ानगी इस्पताल खां वधीक सिंध जे क़ौमी इल्मी ऐं अदबी गॾिजाणियुनि, फोरमनि ऐं इदारनि खे वक़्तु ॾिनो, जंहिंजे नतीजे में संदसि ज़ाती क्लिनिक ॾींहों ॾींहुं पोइते पवंदी वई, जंहिंजी हिन का परवाह न कई। पंहिंजे सोच मुताबिक़ हिन इज्तमाही मफ़ाद ते ज़ाती मफ़ाद क़ुर्बान कयो। हू दौलत जो दड़को न बणियो, हर इल्म जो बादल हो, अदब जी बरसाति हुई।